बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम एक्सरसाइज़िस कंदासीं यूनिट 30 जी असां 30 यूनिट जी 30.1 आस्क स्टीव इफ ही कैन डू दीज थिंग्स। तव्हां स्टीव खां पुछो त इहे शयूं इहे कम हिनखे करणु अचनि था। दीज थिंग्स माना इहे कम या इहे ॻाल्हियूं या इहे शयूं जेके तस्वीर में ॾेखारीनि इहे हिनखे अचनि थियूं। तव्हां पुछो हिन खां, हेॾो तव्हां आहियो ऐं हेॾां वरी स्टीव आहे। कैन यू स्विम, तोखे तरणु ईंदो आहे? माना स्टीव खां तव्हां सुवालु पुछण जवाबु हाणे जेकॾहिं हुनखे तरणु अचे थो येस आई कैन, हा मूंखे तरणु ईंदो आहे, या नो आई कांट, या मूंखे तरणु न ईंदो आहे। अहिड़ी तरह सां सभु जवाब तव्हां पाण ठाहे सघो था। नंबर 2, कैन यू स्की, तोखे बर्फ़ ते तिरकणु ईंदो आहे, स्कीइंग करणु ईंदी आहे? त हुनजो जवाबु जेको आहे सो स्टीव आहे। उनजो जवाबु कीअं ॾींदो उहो हुनजी मर्ज़ी आहे। उनजो जवाबु इहो ॾेई सघे थो येस आई कैन या नो आई कांट। अहिड़ी तरह सां कैन यू प्ले चेस, तोखे चेस रांदि खेॾणु ईंदी आहे? चेस रांदि खेॾी वेंदो आहीं? अहिड़ी तरह सां चोथों सुवालु पुछोसि कैन यू रन 10 किलोमीटर्स, छा तोखे 10 किलोमीटरनि ताईं भॼणु ईंदो आहे, डोड़णु ईंदो आहे? डोड़े वेंदे 10 किलोमीटर ताईं। अहिड़ी तरह सां वरी पंजो सुवालु कयोसि कैन यू ड्राइव अ कार, तोखे कार हलाइणु ईंदी आहे? कार हलाए वेंदो आहीं? कार हलाए वेंदे? नंबर 6, कैन यू राइड अ हॉर्स, माना चओ तोखे घोड़ो हलाइणु ईंदो आहे, छा घोड़ो हलाए वेंदे? अहिड़ी तरह सां मानाऊं जेके आहिनि मुनासिबु तव्हां करे सघो था। हाणे चए थो कैन यू डू दीज थिंग्स, छा तव्हां ख़ुदि ही कमु करे सघो था? ही कमु करे वेंदा आहियो तव्हां? करणु ईंदा आहिनि तव्हांखे? राइट सेंटेंसिस अबाउट योर सेल्फ, पंहिंजे बारे में जुमिला लिखंदो यूज़ आई कैन और आई कांट। तव्हां इहे साॻा ई कम आई कैन ऐं आई कांट सां तव्हां इस्तेमालु करे सघो था। हाणे जेकॾहिं पहिरियों जुमिलो आहे तरण जो त आई कैन स्विम, माना मूंखे तरणु ईंदो आहे। जेकॾहिं न चया चवां आई कांट स्विम, मूंखे तरणु न ईंदो आहे, मां न तरी सघंदो। ऐं नंबर 2 सेंटेंस हुयो स्की, माना बर्फ़ असांजे इलाइक़े में आहे कोन बर्फ़ ते तिरकणु आहे। जेके तव्हां आहियो पंहिंजी मर्ज़ी सां, हाणे मां हिते पंहिंजे लाइ इस्तेमालु कंदुमि आई कांट स्की, मूंखे बर्फ़ ते तिरकणु न ईंदो आहे, छो जो असांजे इलाइक़े में बर्फ़ आहे कान त तिरकऊं छा ते। नंबर 9, आई कांट प्ले चेस, मां चेस मूंखे खेॾणु न ईंदी आहे, छो जो मां कॾहिं खेॾियो ई न आहियां। नंबर 10 असां जुमिलो पढ़ंदासीं आई कांट रन 10 किलोमीटर्स, यानी 10 किलोमीटर मां नथो भॼी सघां, मूंखे सॼी ज़िंदगी भॻो ई न त कारां 10 किलोमीटर भॼंदुसि, मूंखे भॼणु न ईंदो आहे 10 किलोमीटर। नंबर 11, आई कांट ड्राइव अ कार, मूंखे कार हलाइणु ईंदी न आहे। नंबर 12, आई कांट राइड अ हॉर्स, मूंखे घोड़े ते सवारी करणु न ईंदी आहे, घोड़ो हलाइणु न ईंदो आहे मूंखे, छो जो सॼी ज़िंदगी में घोड़े ते बि न चढ़ियो आहे। इहे सभु कम मूंखे न ईंदा आहिनि, इन करे कांट इस्तेमालु कयो आहे। जिन खे अचनि था उहे तव्हां कंहिं सां इस्तेमालु करे सघो था। 30.2 टी ॾाई 2 एक्सरसाइज़ कंदासीं कंप्लीट दी सेंटेंसिस, ही जुमिला पूरा कयो। यूज़ कैन और कांट, कैन इस्तेमालु कंदो पॉजिटिव जे लाइ, कांट नेगेटिव जे लाइ, प्लस वन ऑफ दीज वर्ब्स, हिननि मां को बि हिकिड़ो वर्ब इस्तेमालु कंदो, जीअं कम, फाइंड, हियर, सी, स्पीक, इहे वर्ब्स आहिनि, इहे इस्तेमालु कंदो हिननि में। आई एम सॉरी, नंबर 1, आई एम सॉरी बट वी कांट कम टू योर पार्टी नेक्स्ट सैटरडे, माज़रत सां पर हाणे तव्हांखे इहा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं त असां ईंदड़ छंछर ते तव्हांजी पार्टी ते न अची सघंदा आहियूं, माज़रत आहे इहा, माफ़ु कजो, असां तव्हांजी पार्टीअ ते ईंदड़ छंछर ते जेका रखी आहे उन ते न अची सघंदासीं, माना हिनमहिल असांखां मुमकिन न थींदो इहो अचणु। नंबर 2, आई लाइक दिस होटल रूम, मूंखे हिन होटल जो कमिरो ॾाढो वणे थो, पसंदि आहे, छो? यू कैन सी द माउंटेन्स फ्रॉम द विंडो, माना दरीअ मां जबल बि तूं ॾिसी सघीं थो हितां, हितां तूं जबल बि ॾिसी वेंदे। नंबर 3, यू आर स्पीकिंग वेरी क्वाइटली, तूं त सफ़ा थोरो आहिस्ते आहिस्ते थो ॻाल्हाईं, ख़ामोश, जीअं को ॿुधी न सघे। सो आई कांट हियर यू, मूंखे त सफ़ा ॿुधण में ई नथो अचे। इहो कंटिन्यूस टेंस जे पारां सम्झो इस्तेमालु थियो आहे त कंटिन्यूस सिंधीअ में, माना आई कांट हियर यू माना मूंखे त सफ़ा ॿुधण में ई नथो अचे तुंहिंजो आवाज़ु, सफ़ा आहिस्ते पियो थो ॻाल्हाईं। नंबर 4, हैव यू सीन माई बैग, मुंहिंजो थेलो किथे तोखे ॾिसण में आयो? आई कांट फाइंड इट, मूंखे लभे नथो, किथे ॾिसण में आयो? नंबर 5, कैथरीन गॉट द जॉब बिकॉज शी कैन स्पीक 5 लैंग्वेजिस, कैथरीन खे नौकिरी मिली वई छाकाणि त हुनखे 5 ॿोलियूं ॻाल्हाइणु अचनि थियूं। 30.3 टी ॾाई 3 एक्सरसाइज़ कंदासीं कंप्लीट दी सेंटेंसिस, ही जुमिला पूरा कयो। यूज़ कांट और कुडंट, हिते कांट प्रेज़ेंट जे लाइ नेगेटिव इस्तेमालु कंदासीं, कुडंट नेगेटिव जे लाइ पास्ट लाइ इस्तेमालु कंदासीं, प्लस वन ऑफ दीज वर्ब्स, इन्हनि वर्ब्स मां फेलन मां हिकिड़ो को बि वर्ब इस्तेमालु कंदासीं, जीअं जेके वर्ब्स आहिनि डिसाइड, ईट, फाइंड, गो, स्लीप। नंबर 1, आई वॉज टायर्ड बट आई कुडंट स्लीप, मूंखे वॾो थको हुयो पर पोइ बि निंड न आई, पोइ बि निंड न करे सघियुसि यार। नंबर 2, आई वॉज़न्ट हंग्री यस्टरडे, कल्ह मूंखे बुख हुई कान, आई कुडंट ईट माई डिनर, उन करे मां राति वारी पंहिंजी मानी न खाई सघियुसि, ईअं रहिजी वियो कमु मानी खाइण वारो।
नंबर 3, Kate doesn't know what to do. केट खे हाणे ख़बर नथी पए त करे छा. She can't decide. हुन खां फ़ैसिलो थिए ई नथो. नंबर 4, I wanted to speak to Mark yesterday. मां कल्ह मार्क सां ॻाल्हाइणु पियो चाहियांसि. But I couldn't find him. पर मूंखे हथु न आयो. मूंखे माना मिली न सघियो. नंबर 5, James can't go to the concert next Saturday. ईंदड़ छंछर ते जेम्स माना राग ते न वञी सघंदो. He has to work. हुनखे कमु करिणो आहे ॾाढो. माना ॾाढो कमु करण लाइ पियो अथसि. ॾाढो कमु करिणो आहे हिनखे. Number 6, Paula couldn't go to the meeting last week. गुज़िरियल हफ़्ते मीटिंग ते पॉला न वञी सघी. She was ill. छो जो उहो बीमार लॻी पई. बीमार हिन करे न वञी सघी पार्टी ते. 30.4 3 सां मुश्किल कंदासीं. What do you say in these situations? हिननि हालतुनि में तव्हां छा चवंदव? Use can or could. तव्हां can या could इस्तेमालु कंदो. Number 1, open वरी door. हाणे could you open the door please? दरवाज़ो खोलींदे. हाणे हिन में पहिरीं तस्वीर में सो माई वटि घणा किताब हथ में अथसि. हुन दरवाज़े ते हिकिड़ो ॿियो काको बीठो आहे. उनखे अर्ज़ु थी करे त इहो दर खोलींदे, महिरबानी करे दर खोलींदे. हाणे नंबर 2, पास ऐं सॉल्ट माना लूणु खणी ॾियण जी माना खे चइबो आहे पास सॉल्ट. कुड यू पास द सॉल्ट प्लीज़ या कैन यू पास द सॉल्ट प्लीज़. हाणे प्लीज़ हिते ऑप्शनल आहे, एक्सरसाइज़िस में ॾिनल आहे. ठीकु आहे. नंबर 3, कैन आई हैव दीज़ पोस्ट कार्ड्स प्लीज़. छा मूंखे ही पोस्ट कार्ड्स ॾींदव? कुड आई हैव दीज़ पोस्ट कार्ड्स प्लीज़. मूंखे ही पोस्ट कार्ड ॾींदव. नंबर 4, कैन यू टर्न ऑफ द रेडियो प्लीज़. छा तव्हां रेडियो खे बंदि कंदव? कुड यू टर्न ऑफ द रेडियो प्लीज़. छा तव्हां महिरबानी करे रेडियो खे बंदि करे सघो था? नंबर 5, कैन आई बारो यूर न्यूज़ पेपर प्लीज़. मूंखे तव्हां इहा अख़बार ॾींदो पढ़ण लाइ उधारी, पोइ ॾियांव थो. या कुड आई बारो यूर न्यूज़ पेपर प्लीज़. अहिड़ी तरह सां जुमिला इहे ठाहींदो. नंबर 6, कैन आई यूज़ योर पेन प्लीज़. मां तव्हांजी पेन इस्तेमालु करे सघां थो. या कुड आई यूज़ योर पेन प्लीज़. अहिड़ी तरह सां इहा साॻी माना हिन जी रहंदी.